ओम साईं राम। तमामु सुठी सुबुह। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी नंढी कहाणी जोक में थो ॿुधायां। हिकु दफ़ो भॻवानु मथां हेठि लही आया, चऊं थोरो हाल अहिवाल वठूं असांजे दुनिया जो छा पियो हले चले, थोरो ईअं ॾिसूं छा आहे, सभु ठीकु ठाक आहे, मज़े में, कीअं मुंहिंजा ॿार बच्चा सभु ठीकु आहिनि, मज़े में आहिनि। हेठि लही आया, सुबुह जो 6 साढे 6 थिया हुआ, हुन ते हेठि लथा। जीअं हेठि लथा त साम्हूं खीर वारो वञे पियो। चऊंसि भाई थोरो मूंखे खीर ॾे, मां पीआं। चईं भाई पैसा ॾे। चईं पैसा त मूं वटि कोन अथई। चईं पैसा कोन अथई त खीर बि कोन अथई। भॻवानु चयो ठीकु आहे, हल। वीचारो सॼो ॾींहुं भॻवानु नॉर्मल बेस में हो, माण्हूअ जे बेस में, त सॼे ॾींहं में वीचारे हुनखे कंहिं कुझु न ॾिनो। शुरूआति खीर वारे खां थी, शाम जा 7 थी विया। भॻवानु जाम परेशान थी वियो, जाम दुखी थी वियो। चई यार मुंहिंजी छा हालत थी आहे, मुंहिंजे यार असांजी दुनिया जी छा हालत थी वई आहे, छा थी विया आहिनि माण्हू असांजा करे, सफ़ा उमेद लाहे वेठो। बसि हाणे सोचे पियो मां वञा वापसि, त साम्हूं हिकिड़ो शाम जा 7 थिया, हिकिड़ो वाइन शॉप वारो सिंधी भाई वाशीअ में दुकानु खोले पियो। वाशीअ में 80% दुकान वाइन जा सिंधियुनि वटि, तव्हां ॿुधाए छॾियो, जस्ट फॉर योर इंफॉर्मेशन। त जीअं ई दुकानु खोले पियो त भॻवानु चयो ठीकु आहे, हाणे हिनखे लास्ट ट्राए कयां, ॾिसां हाणे ठीकु आहे, पर वञा ई त थो करे। सिंधी माण्हू जाम धर्मी हूंदा अथव, जाम धर्मी। चईं आयो पोइ भई को बुढो काको बाको आयो आहे, चईं साईं दादा वियो 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 क्या छा खाईंदे, छा पीअंदे, छा सभु ठीकु आहे, मज़े में आहे। चई पहिरीं हुनखे ॾिठईं जाम थकल आहे वीचारो, पहिरीं हुनखे बिस्तरे जी पाणी ॾेई हुनखे पाणी पीआरियईंसि। पाणी पीआरे पोइ चईं कुझु खाईंदे? चईं हा बुख ॾाढी लॻी आहे। त हुनखे लॻो वड़ा पाव जो स्टॉल हो, 2 वड़ा पाव खाराईंसि। चईं भला ॿियो बि कुझु खाईंदा? चईं अञा बुख त आहे। वरी भजिया वठी ॾिनईंसि, कांदा भजिया, वरी ब्रेड सां पांदा भजिया ॾिनईंसि, वरी मथां हुनखे कोल्ड ड्रिंक पीआराईंसि। भॻवानु जाम ख़ुशि थी वियो। चईं यार वरी बि बचाव थी वियो, न त मां त सॼी उमेद लाइ वेठोसि। उनखां पोइ वेंदे वेंदे वरदान ॾेई वियो। छा वरदान ॾिनई? ॿुधण जहिड़ी ॻाल्हि अथव। अॼु खां पोइ जेको बि माण्हू दारू विकिणींदो या वाइन विकिणींदो, उनखे किथे वञण जी ज़रूरत न आहे, माण्हू उनजे दुकान तां अची करे वाइन वठी वेंदा। पर जेको माण्हू खीर विकिणींदो, उनखे घर घर वञी खीर विकिणणो पवंदो। अॼु त ईअं हले वेठो।